दोस्तों हर कंहिंजो पंहिंजो फन आहे। को बि जेको फन वारो जेको आहे उहो पंहिंजो फन नथो छॾे सघे, भले बीमारी हुजे, छा बि हुजे, चाकी हुजे, ना चाकी हुजे, पर हर फन वारो पंहिंजे फन सां मोहबत थो करे। ऐं उस्ताद जलाल चंद पंहिंजी कला सां तमामु घणी मोहबत कंदो, पंहिंजी चाहत कंदो। उस्ताद पंहिंजे सिर जी कॾहिं बि परवाह न कई, पंहिंजे फन जी परवाह कई। दोस्तों जॾहिं सन 2000 में उस्ताद जलाल चंद जी माना तबियत जॾहिं ख़राबु थी त उस्ताद जलाल चंद जेको आहे लियाकत नेशनल हॉस्पिटल कराची में वियो। हाणे उस्ताद जलाल चंद जो माना लियाकत नेशनल हॉस्पिटल कराची में इलाज पियो हले। पोइ उस्ताद जलाल चंद जा माना रोज़ाना हज़ारे चाहींदड़ जेके न अस्पताल ते जमा पिया थियनि। ऐं डॉक्टर जेको अमलो हुजे, डॉक्टर हुजनि, डॉक्टरियाणियूं हुजनि, डिस्पेंसर हुजनि, जेके बि माना जेके नर्सूं हुजनि, उहे सभु ॾिसनि पियो हैरत में त भाई हीअ को फनकार आहे, कलाकार आहे, हीअ माना को वॾो कलाकार आहे, वॾी हस्ती आहे। माण्हू जमा थियनि पिया ऐं उन्हनि खे बि माना हिकिड़ो दिलि में हिकिड़ी हसरत थिए पई त बाबा हीअ कहिड़ो माण्हू आहे, केरु आहे, छा आहे, ॾिसूं सही। पोइ उस्ताद जलाल चंद जे वेझो अचनि पिया, कचरियूं कनि पिया, स्टाफ बि माना कचरियूं पियो करे, हाल वाल वठे पियो। ऐं माण्हू जॾहिं उस्ताद जलाल चंद जो ॿुधूं त पोइ सभई माण्हू जी गॾु थी विया त बाबा उस्ताद जलाल चंद खे बसि बचायो। बाबा रत खपे, छा बि खपे, पैसनि जी ज़रूरत हुजे, को बि मसइलो, असां हाज़िर आहियूं, बसि उस्ताद खे बचायो। पोइ डॉक्टरनि खे उन्हनि चयो त बाबा गुर्दनि जी ज़रूरत हुजे, गुर्दा बि असां ॾींदासीं 50, पर उस्ताद खे बचायो बसि। एॾी उस्ताद जलाल चंद सां मोहबत हुजे दोस्तों, एॾी उस्ताद जलाल चंद सां माना चाहत हुजे। छो जो उस्ताद जलाल चंद जो जेको आहे सिंधियुनि जो माना हिकिड़ो दिलि जी धड़कन हो। ऐं उस्ताद जा जेके कलाम हुआ उहो माना पंहिंजे सीने में सांढे वेठा, एॾी मोहबत अक़ीदत रखनि पिया उस्ताद जी गायकी जे करे। माना उन्हनि जो उस्ताद जेको उन्हनि जे दिलनि में समायलो, माना दिलनि ते हुक्मरानी करे पियो, बादशाह हो दिलनि जो। ऐं उस्ताद जलाल चंद मोहबती माण्हू हो, यारवेस माण्हू हो, हर कंहिंजो माना ख़्यालु करण वारो माण्हू। पोइ उस्ताद जलाल चंद माना जॾहिं इस्पताल में दाख़िल थी वियो, पोइ उस्ताद जलाल चंद माना इस्पताल में या वार्ड में दाख़िल पियो त डॉक्टरनि चयो त बाबा ॻाल्हि ॿुध, उस्ताद हाणे तोखे न ॻाइणो आहे, न कंहिंसां घणो ॻाल्हाइणो आहे, ॻाल्हाइणो बि तोखे न आहे। पोइ उस्ताद जलाल चंद माना हाणे हिकिड़ो फ़क़ीर मंश माण्हू, दरवेश, पोइ हाणे उहो पंहिंजो पाण खे माना ख़ामोश तबियत रखे पियो डॉक्टर जे चवण ते। पर हाणे कुझु जेके हिकु ॿ डॉक्टरियाणियूं हुजनि उहो उस्ताद जे माना पोयां हुजनि, उस्ताद खे ॾिसनि पियो बार बार। पोइ उन मां हिकिड़ी डॉक्टरियाणी हुजे, उहा बार बार उस्ताद सां अची ॻाल्हाए ऐं उस्ताद जो वॾो ख़्यालु पिए करे। पोइ उस्ताद खे चए त उस्ताद ॻाल्हि ॿुधो, मूंखे को हिकु कलाम ॿुधायो तव्हांजो। उस्ताद माना हुनखे ॾिसी वरी मुस्कुराए। उस्ताद चयो बाबा ॻाल्हि ॿुध, मूंखे डॉक्टरनि चयो आहे त बाबा तूं ॻाल्हाए बि न, कलाम त वॾी ॻाल्हि आहे। हुन चयो न उस्ताद तव्हां बसि मूंखे कलाम हिकिड़ो ॿुधायो पंहिंजी आवाज़ में। उस्ताद चयो त ॻाल्हि ॿुध, मां तोखे कलाम ॿुधायां थो, पर हे डॉक्टर नाराज़ थी पवंदा, तंहिं करे मां कलाम न ॿुधाईंदुसि। पोइ डॉक्टराणी वरी वही हली। वरी ॿियो ॾींहुं थिए, वरी उहा साॻी डॉक्टराणी अचे पई त उस्ताद खे चए त भाउ उस्ताद मूंखे कलाम ॿुधायो तव्हांजो, गुनगुनायो को। उस्ताद चयो त बाबा डॉक्टर नाराज़ थियनि था, डॉक्टर चवनि था बाबा तुंहिंजा गुर्दा ख़राबु आहिनि ऐं तोखे घणो ॻाल्हाइणो बि न आहे। पर हाणे डॉक्टराणी जेको आहे तमामु घणो इसरार कयो त मूंखे कलाम ॿुधायो तव्हांजे आवाज़ में, तव्हांजो आवाज़ मां माना ॾाढी माना चाह सां ॿुधां थी ऐं मुश्ताक़ आहियां, बसि उहो कलाम ॿुधायो। पोइ उस्ताद चयो त ॻाल्हि ॿुध, हाणे तूं ईअं कर जो कुर्सी मुंहिंजे अॻियां रखी वेह त मां कलाम ॿुधायो त ईअं न डॉक्टर अचे त वरी ॾिसी वठे, पोइ वरी पाण चुप थी वेंदासीं। पोइ हाणे उस्ताद जे अॻियां हुन डॉक्टराणी जेको कुर्सी लॻाई, उस्ताद माना कलाम ॻाइणु शुरू कया, कलाम ॻाइणु शुरू कयो। हाणे उस्ताद जो आवाज़ जेको हेॾो त माना प्यार वारो आवाज़ जो परे खां आवाज़ माना डॉक्टर ॿुधी वरितो। अञा उस्ताद कलाम ॻाए पियो, डॉक्टर अची ठक अची निकितो। डॉक्टर चयो त जलाल ॻाल्हि ॿुध, मां तोखे चयो त बाबा तूं ॻाल्हाइजे बि न ऐं घणो, तूं वरी कलाम पियो ॻाई, तोखे मूं ॿुधायो तुंहिंजी तबियत लाइ सही न आहे। उस्ताद चयो ॻाल्हि ॿुध, हाणे अहिड़ा माण्हू जॾहिं फरमाइशूं कंदा
त पोइ मां कीअं न कंदो, माना कीअं न पूरियूं कयां। हाणे अहिड़ा माण्हू फरमाइश कंदा त पोइ घोरी जा जतन सां उस्ताद चयो त पोइ सिर वञे त भले वञे। पोइ डॉक्टराणी बि खिले पई ऐं डॉक्टर बि खिले पियो। पोइ डॉक्टर वरी पंहिंजे कम सां लॻी वियो। डॉक्टर चयो बाबा हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे जलाल, जीअं वणई त कीअं कर। पोइ उस्ताद बि माना ॻायो ऐं जेके पासे वारा जेके बेटनि वारा हेॾे होॾे माण्हू उहे बि सभु अची गॾु थिया। जेके पुलिस वारा ड्यूटी पिया कनि चौकीदार उहे बि अची उस्ताद जे भर में बीह रहिया, ॿुधनि पिया गौर सां। त माना इहा एॾी मोहबत हूंदी दोस्तो। हाणे हिकिड़ो डॉक्टरी पेशे वारी माना डॉक्टरियाणी, पर उहा बि उस्ताद सां माना चाहत करे पई, दिलि माना हुनजी लॻे पई, छो जो हुन बि एतिरी आवाम ॾिठी त बाबा एतिरी आवाम जेका आहे उस्ताद जे पोयां चरी आहे, माना हिन में कुझु न कुझु कला आहे तॾहिं त हिते आया आहिनि। ऐं वरी हुन बि माना ख़ुदा जी कुदरत हुजे, उहा डॉक्टरियाणी बि उस्ताद जी जेका माना हिकिड़ी माना उस्ताद जी चाहींदड़ हुजे, उस्ताद जो कलाम ॿुधंदड़ हुजे। पोइ बसि उस्ताद जलाल चवंदो माना इहो झोंकारींदो रहंदो। उस्ताद जलाल चवंदो माना सुहिणी शइ पसंदि कंदो, माना सुहिणी शइ जो माना दीवानो हूंदो, मस्तानो हूंदो। ऐं हुन जे लाइ माना पंहिंजी जान बि निछावर कंदो। उस्ताद जलाल चवंदो उहो अज़ीम फ़नकार हो जंहिं बीमारी जे बिस्तरे ते बि पंहिंजे चाहींदड़नि जूं फरमाइशूं पूरियूं कयूं ऐं कॾहिं कंहिंजो दिलि न रंजायो, दिलि न ॾुखायो। दोस्तो मां सम्झां थो हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तो।